मिठियाणी वेझो फरीदेरो थाणे जी हद में सिंधु दरिया जो सैर कंदड़ टे भेनरूं दरिया में बुॾी वयूं। हिक जो लाश हथ, बाक़ी ॿिनि जी ॻोल्हा जारी। मिठियाणी वेझो ॻोठ मुरादकोरे जो वासी ग़ुलाम मुस्तफ़ा भुट्टो जूं टे धीअरूं 19 वरहनि जी शाज़िया भुट्टो, 18 वरहनि जी अकीला भुट्टो ऐं 10 वरहनि जी तस्लीम भुट्टो सिंधु दरिया जो सैर करण दौरान दरिया में किरी बुॾी वयूं। जंहिंखां पोइ साणनि गॾु आयल भाउ बिलावल भुट्टो जे रड़ियुनि ते इलाइक़े वासी गॾु थी विया ऐं मक़ामी टोबनि ज़रिए 10 वरहनि जी तस्लीम भुट्टो जो लाश हथ करे दरिया खां ॿाहिरि कढियो वियो, जॾहिं त बाक़ी ॿिनि भेनरनि जे लाशनि जी ॻोल्हा जारी आहे। ॿुधायो वञे थो टई भेनरूं पंहिंजे भाउ बिलावल भुट्टो सां गॾु सिंधु दरिया ते घुमण लाइ आयूं ऐं सिंधु दरिया जे सैर दौरान दरिया जी कपर भिक ॾिनी त टई भेनरूं बुॾी वयूं ऐं संदन भाउ बिलावल भुट्टो बची वियो। जंहिं बाद भाउ जे रड़ियुनि ते इलाइक़े वासियुनि पहुची मक़ामी टोबनि ज़रिए बुॾी वियल टिनी भेणनि जी ॻोल्हा शुरू कई ऐं आख़िरी इतलाउनि ताईं 10 वरहनि जी नीगरी तस्लीम भुट्टो जो लाश हथ करे पाणी खां ॿाहिरि कढियो वियो, जॾहिं त बाक़ी ॿिनी भेनरुनि जे लाशनि जी ॻोल्हा कई पई वञे। ॿिए पासे इलाइक़े में इहे चोॿोल हली रहिया आहिनि त घरू अणबणत सबबि टिनी भेनरनि गॾिजी दरिया में टपो ॾेई ख़ुदकशी कई आहे, जॾहिं त टिनि नौजवान भेनरनि जे दरिया में बुॾी फौत थियण वारे अफ़सोसनाक वाक़े ते इलाइक़े में सोग जो माहौल छांइजी वियो आहे। मीर मोहम्मद सहतो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भिरिया सिटी।